यार सजण जे फिराकूं मारी, उमिरि मूं न वणनि तुंहिंजूं माड़ियूं, उमिरि आऊं वींदड़ पुछां तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण, तूं नंगी नंग सुञाण, नंगड़ा निमाणींदा जीवे तीवे पालणा। आई मुंद मलारी वे जुड़पुड़ वसन जालारा जम जम, जुड़पुड़ वसन जालारा जम जम, आई मुंद मलारी वे। रुबीना कुरैशी 19 अक्टूबर 1940 में हैदराबाद जे सदर वारे इलाइक़े में ॼाई। पाण असल ज़ात जी शेख ऐं इलाही बख़्श शेख जी धीउ आहे। संदसि असल नालो आयशा आहे। संदसि ख़ानदान पढ़ियल गढ़ियल ऐं वापार सां वाॻापियल हो। हुन रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ॻाइण करे पंहिंजो नालो आयशा मां फेराए रुबीना रखियो ऐं जीअं हुन मशहूर फिल्म स्टार मुस्तफ़ा कुरैशीअ सां 19 सितंबर 1970 में हैदराबाद शहर में शादी कई त आयशा शेख मां फिरी रुबीना कुरैशी थी पई। रुबीना कुरैशी पंहिंजी शुरूआती तालीम हैदराबाद शहर जे हिकु प्राइमरी स्कूल मां वरिती, जंहिंमें खेसि दादी लीला जहिड़ी सबाजड़ी ऐं होशियारु उस्ताद मिली, जंहिं संदसि तरबियत कई। नतीजे में हूअ हमद, नात ऐं दुआ पाण खां सवाइ स्कूल में क़ौमी नग़मा बि ॻाईंदी रही ऐं स्टेज जे ड्रामनि में बि हिसो वठंदी हुई। उन खां पोइ गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल हैदराबाद, जेको पोइ कॉलेज बि बणियो, उते नाले वारी तालीमी माहिर आपा शम्स अब्बासी संदसि रहनुमाई कई। रुबीना कुरैशी जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद में आई त उते संदसि मुलाक़ात नाले वारे ब्रॉडकास्टर MB अंसारी, मोहम्मद बख्श अंसारी ऐं म्यूज़िक डायरेक्टर मास्टर मोहम्मद इब्राहिम सां थी, जिन हुन जो ऑडिशन वठी फ़ैसिलो कयो त फ़िलहाल हिन खे ॿियनि फ़नकारनि सां गॾु कोर्स में ॻारायो वञे ऐं पोइ हुन कोर्स में क़ौमी नग़मा, शादीअ जा गीत ऐं लोक गीत वग़ैरह ॻाया। हुन उन सां गॾु सिंधी ऐं उर्दू ड्रामनि में बि कमु कयो। कंपेयरिंग कयाई, गीतनि भरियनि कहाणियुनि में ॻायाई ऐं उन्हनि प्रोग्रामनि जी रावी थी। ॻायल पहिरियों कलाम पहिरें पवंदी सान, चवंदी सान, रही वञ राति भंबोर में आहे। रुबीना कुरैशी 1974 में सिंध यूनिवर्सिटी मां मुस्लिम हिस्ट्रीअ में MA कई। हू हैदराबाद में छपजंदड़ बादल रिसाले में ख़तनि जा जवाब ॾींदी हुई। खेसि 1967 में हिमायतुल इस्लाम स्कूल में सेकेंडरी स्कूल टीचर जी नौकरी बि मिली। उणिवीह सौ 70 में लाहौर हली वई। लाहौर में रहण दौरान उस्ताद छोटे ग़ुलाम अली खां राग जी बाक़ाइदा सिख्या वरिताईं। हूअ 1 खां 2 कलाकनि ताईं रोज़ानो रियाज़ कंदी हुई। हू साज़नि में हारमोनियम बि वॼाईंदी हुई। खेसि रागणी भैरवी ऐं मल्हार वणंदी हुई। फ़नकारनि में मेहंदी हसन, मास्टर मोहम्मद इब्राहिम ऐं मास्टर मोहम्मद जुम्मन खां मुतासिर हुई। रुबीना कुरैशी सभ खां वधीक हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सचल सरमस्त खे ॻायो आहे। केतिरा ई लोक गीत बि ॻाया अथसि। हिन घणे भाङे मास्टर मोहम्मद इब्राहिम, उस्ताद मोहम्मद जुम्मन ऐं उस्ताद नज़र हुसैन जी मूसीक़ीअ में कलाम ॻाया।
मन मस्तानो पेओड़ी जजूं सां पेच सुनल जो पेओड़ी जजूं सां पेच सुनल जो पेओड़ी जजूं सां पेच सुनल जो हुन सिंधी उर्दू पंजाबी सराइकी बंगाली बलोची ऐं पश्तो ज़बाननि में बि ॻायो आहे। टेलीविज़न ते खेसि मरहूम अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो हो। हुन सिंधी फिल्मुनि ससुई पुन्हू घूंघट लाइ कुंवार तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼणु ऐं ॿियनि फिल्मुनि जा गाना बि ॻाया आहिनि। इंडोनेशिया जो सदर सुइकार्नो संदसि ॻाइण खे ॾाढो पसंदि कंदो हो। हुन जे ॿाहिरीं मुल्कनि में फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। तिन में इंडोनेशिया, चीन, तुर्की, हिंदुस्तान, बर्तानिया ऐं अमरीका सर फ़हिरिस्त आहिनि। खेसि मेहाण जी बुलबुल ऐं सिंध जी कोयल जा लक़ब मिली चुका आहिनि। रुबीना कुरैशी इलाही समाजी ख़िदमतूं बि कयूं आहिनि। तो सांघारियों अथम सारियों रेखा वध से प्यारियों अथम। सिंध जी हीअ नाम्यारी गुलूकारा जंहिं मास्टर मोहम्मद इब्राहिम ऐं उस्ताद मोहम्मद जुमन खां शुरूआती तौरु राग जी सिख्या वरिती। संदसि ॻायल कलाम गीत तमामु घणो मशहूरु थिया। रुबीना कुरैशीअ खे मंजता तौरु तमामु घणा एवार्ड मिलिया, जिन में हुकूमत पाकिस्तान पारां सदारती एवार्ड बि शामिल आहे। मूंसां पेच पुनल डूंगर डोरण आयो, मूमल लाल कुंवार आयो लालण पेही, कहिड़ो संग सियाको जुदाईअ में ग़म में गुज़ारी मथां समेत केतिरा ई कलाम ऐं गीत ॻाईंदड़ सिंध जी हीअ कोयल बुलबुल मेहरान 13 जुलाई 2022 ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे अजलालन